नाज़रीन, अफ़सोसनाक ख़बर अव्हां खे ॾियूं। ख़ैरपुर वेझो बिजली जो करंट लॻण सबब नौजवान फौत थी वियो आहे। लुकमान पाड़े वासी 20 वरियनि जो नौजवान नूरुद्दीन सूमरो बिजली जो करंट लॻण सबब फौत थी वियो आहे। वारसनि जो चवणु आहे त नूरुद्दीन सूमरो घर वेझो बिजली जे पूल मां करंट लॻण सबब फौत थी वियो आहे। इंतहाई अफ़सोसनाक ख़बर अव्हां खे ॾियूं पिया। ख़ैरपुर वेझो बिजली जो करंट लॻण सबब नौजवान फौत थी वियो आहे। लुकमान पाड़े वासी 20 वरियनि जो नौजवान नूरुद्दीन सूमरो बिजली जो करंट लॻण सबब फौत थी वियो। वारसनि जो चवणु आहे त नूरुद्दीन सूमरो घर वेझो बिजली जे पूल मां करंट लॻण सबब फौत थियो आहे। अफ़सोसनाक ख़बर अव्हां खे ॾियूं पिया। ख़ैरपुर वेझो बिजली जो करंट लॻण सबब नौजवान फौत थी वियो आहे। लुकमान पाड़े वासी 20 वरियनि जो नौजवान नूरुद्दीन सूमरो बिजली जो करंट लॻण सबब फौत थी वियो। जी नाज़रीन, अव्हां खे आगाह कयूं पिया। वारसनि जो चवणु आहे त नूरुद्दीन सूमरो घर वेझो बिजली जो पूल मां करंट लॻण सबब फौत थी वियो। इन हवाले सां ख़ैरपुर खां धरती टीवी न्यूज़ जो रिपोर्टर अली अकबर गोपांग लाइन ते मौजूद आहे। जी अली अकबर, आगाह कजो, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी खैरपुर लुकमान जो रवासी नौजवान के बिजली जो करंट लगन सबब फौत थी वियो आहे। उन सिलसिले में ॿुधाए थो वञे त 20 साला नौजवान नूरुद्दीन सूमरो घर भरिसां बिजली जे पोल मां बिजली ठाहे रहियो हो त संदसि करंट लॻो आहे। नौजवान खे करंट लॻण बाद फौरी तौर ते सिविल अस्पताल खैरपुर आंदो वियो, जिते डॉक्टरनि तरफ़ां संदसि नौजवान जे फौत थियण जी तस्दीक कई ऐं ज़रूरी कार्रवाई बाद जेको आहे उहो लाश वारसनि हवाले कयो वियो आहे। जॾहिं त नौजवान जो लाश जेको आहे घर पहुचण ते संदसि घर में कोहराम मची वियो। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।